नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही थाणे जी हद में ॻोठ मोहब्बत लुंड में लुंड बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही थाणे जी हद ॻोठ मोहब्बत लुंड में लुंड बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। हिक धुर जे 6 खां वधीक हथियारबंद डंडा बरदार माण्हू घर अंदरि ज़बरदस्ती दाख़िल थी मुस्मात बसरा ज़ाल जीवण लुंड खे हणी रतो रत करे ॾंद भञी छॾियो। ॿी औरत मुस्मात फातिमा ज़ाल मोहम्मद शकील लुंड ऐं बलोच खान लुंड खे डंडा हणी सख़्त ज़ख़्मी करण बाद घरनि अंदरि पियल खाधे लाइ 2 पराड़ कणक हारे छॾी ऐं 1 चुंगची रक्षा भञी छॾियो। ज़ख़्मियुनि खे जोही थाणे ते पहुता, जिते नूर अहमद लुंड जी फ़रियाद ते 6 खां वधीक जवाबदारनि मथां झेड़े जो केस दाख़िल करायो वियो। बाद में ज़ख़्मी औरतुनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जोही थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त जवाबदार असांजे घर ते कब्ज़ो करे ॻोठ खां लॾाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। आख़िर में हिननि सेशन जज दादू, SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हमले आवर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में ज़ख़्मी औरतुनि समेत SSP ऑफिस दादू अॻियां धरणो हयो वेंदो। केरो तामा काथे ठाओ हा हा ए साथियो भला मा अबा के हमलो करे जोर अचे हमीद हबीबुल्लाह मोहम्मद परेल अबा यासीन अबा फारूक सके जोर हबीबुल्लाह जोर काजर बशकबा जोर हमला करे सके मारे उंजा को हणी असा खे दर्द करे अबा पैर मुंजो नथी छडे हलण नथी छडे तऊ तुजो नाल छा मा अबा मुंजो नालो फातिमा है केर बड़े अंता ता मुंजा मा हबीबुल्लाह जी अम्मा अबा हमीद सही यासीन खान मोहम्मद परेल अच्छा हमलो करे डंडो लठू कुहाड़ियों खणी अची असा के मना घर में असा जे बच्चन के ए शायद दंद मारे भले दंद बजी बात भले यार खुदा को मारे सने अब्बा खुदा को मारे असा जे जोरी बच्चन के पता मारन से असा बजरा कमर न वेजी नडा एकरा पते करे कुरान पाक खणी बीठो अब्बा जवन ने मारे को वडा को ने के मारे बस ई के